अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। हवेली ड्रामे जी ज़बरदस्त अपडेट अची चुकी आहे। छा नेक्स्ट एपिसोड में हाणे पीर सोराब जा वाठा कंहिंखे खणी वेंदा, हीर खे या वरी पीर बख्श खे या वरी दोस्तो साले या वरी गोरी उन्हनि जे हथ ईंदी या पीर अमजद इन्हनि खे बचाए वठंदो। दोस्तो सॼी अपडेट्स ॾींदासीं इन नंढड़े वीडियो में तव्हांखे। ज़बरदस्त अपडेट्स, ड्रामो बहितरीन मोड़ ते अची चुको आहे हवेली। दोस्तो जेको आहे मां तव्हांखे ॿुधायां त हाणे साले त उतां फ़िलहालु भॼी वेंदो, जेका उनजा वाठा कढ पिया हुया तव्हां ॾिठो, लेकिन पीर बख्श हथ अची वेंदो। पीर बख्श खे सोराब पीर जा जेका वाठा आहिनि खणी वेंदा, उहे वञी ॿधींदा ऐं उन ते तशदुद बि कंदा ऐं उन खे हथीको कंदा। ऐं ॿिए तरफ़ पीर सोराब पंहिंजो कसरूं कढण जे लाइ उन्हनि ते तशदुद बि करण जी कोशिशि कंदो ऐं उनखे आर्डर ॾींदो त चारई माण्हू साले ॿिया टियां सभु पकिड़े हिते खणी अचो पीर सोराब जे साम्हूं। ऐं पीर बख्श त पकिड़िजी पवंदो आहे। ऐं तव्हांखे इहो मां ॿुधाईंदो हलां त पीर सोराब खे हाणे जेको आहे न अमजद रोकण जी वरी कोशिशि कंदो। उन जी इहा ई कोशिशि आहे त पीर बख्श गौरी हीर साले मूं वटि हुजनि। ख़लीफ़ो ॻोल्हे थो दर दर ते, लेकिन ख़लीफ़े खे ख़ासि जेको आहे पीर बख्श हथु न ईंदो। छाजे करे उन खे वाठा पकिड़े वेंदा आहिनि पीर सोराब जा ऐं हू वीचारो दर दर ॻोल्हींदो रहंदो आहे हितो हुतो हुतो हुतो। बहरहाल तमामु जल्द दोस्तो पीर अमजद ई हूंदो जेको इन कम खे ठाहींदो, लेकिन कमु हाणे आहिस्ता आहिस्ता ख़राबु थींदो वञे थो ऐं ख़राबु थी बि वेंदो। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां दोस्तो ड्रामो माशाअल्लाह भले मोड़ ते अची चुको आहे, ज़बरदस्त मोड़ ते अची चुको आहे। टियों स्पेल सॼे ड्रामे में जहिड़ो सभु कुझु आहे दोस्तो। लाइक कंदा, शेयर कंदा, सब्सक्राइब चैनल खे बि ज़रूरु कंदा।